नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन प्यारे अल्लाह जे लाइ जंहिंजो नालो वठण सां ई ईमान वारनि जे दिलनि में अजीब मिठाण पैदा थी वेंदी आहे। मिठो नालो आहे मुंहिंजे रब जो, प्यारी ज़ात आहे, एॾो प्यारो जॾहिं हिन काइनात में इंसान जो वजूद नाहे पियो, अञा इंसान पैदा नाहे थियो, उन जे पैदाइश खां अॻु में वण टिण ॿूटा पखी जानवर इंसान जे लाइ उन पैदा कया। इहो छा आहे? हज़रत इंसान जे लाइ काइनात ठाही आहे। इंसान जे अचण खां अॻु में अल्लाह ताला इन दुनिया खे सजाए छॾियो, बाग़ात सां, वणनि सां, ॿूटनि सां, सुहिणी सुहिणी ॿोलियुनि वारा पखी सभु मुसख़र कयईं। हता के वसख़र लकुम शम्स वल क़मर दाइबैन, क़ुरान फरमाए थो, अल्लाह फरमाए थो त सिज ऐं चंड बि तव्हांजा मुसख़र ताबे करे छॾिया मां तव्हांजा। पर को इन ॻाल्हि खे सम्झे थो, एॾो प्यार, सिज चंड बि तुंहिंजा ताबे, वण टिण ॿूटा तुंहिंजे लाइ, तूं खा, तूं मज़ा वठि, तूं सुकून वठि, तोसां प्यार आहे। पर हिकिड़ी शर्त ते त तूं मुंहिंजो थी, तूं ॿिए जो न थी। उन रब सभु कुझु तोखे ॾिनो, चई त तूं मुंहिंजो आहे बसि। असां त केॾी बि इबादत करियूं, रब जी इज़त जो कसम, रब जी हिकिड़ी महिरबानी जो बि हक़ु अदा न करे सघंदासूं। मां कहिड़े लफ़्ज़नि में वाखाण कयां पंहिंजे करीम रब जी? बसि मुंहिंजी जेकी औकात आहे मां ओतिरो ॻाल्हायमि। उहो करीम आहे, उनजी त का हद ई न आहे। हुनजी शान, हुनजी अज़मत, हुनजी बुलंदी, उहा अल्लाह जंहिंखे पाण सम्झाए उहो सम्झी सघे थो, बाक़ी असांजे वस जी ॻाल्हि नाहे। लखें करोड़नि दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे महबूब नबी, अल्लाह पाक जे प्यारे नबी, सभिनी नबियनि जे सरदार नबी, आख़िरी नबी, अव्वल नबी, आख़िर नबी, सरदार नबी, इन खां पोइ को बि नबी न ईंदो, नबियनि जो बि इमाम, नबियनि जो सरदार, जिते नबियनि इन महबूब जा वास्ता ॾेई अल्लाह खे परचायो ऐं अल्लाह खां कम वरिता। उन महबूब ते, संदन आल ऐं असाब ते लखें करोड़नि दुरूद सलाम। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू। आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे, असांजो प्रोग्राम रोशनी जी वाट ज़बरदस्त प्रोग्राम आहे, तरबियती प्रोग्राम आहे। नंढनि खां वठी वॾनि ताईं, पोड़नि पकनि ताईं, नौजवाननि ताईं, अदड़ियूं अमड़ियूं सभु ॾिसो, सम्झो, सिखो। उलमाए किराम खे क़ुरान हदीस जी रोशनी में तव्हांजी रहनुमाई थी रही आहे। ऐं असांजो सिलसिलो हले थो क़यामत जूं निशानियूं। उन निशानियुनि में छा महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जेका निशानी इरशाद फरमाई त क़ुर्ब क़यामत में जॾहिं क़यामत वेझो ईंदी त हिकिड़ी ॿी शइ बि वधी वेंदी। कहिड़ी? मर्द खुटंदा, औरतूं वधंदियूं। इन मां मुराद छा आहे? छा मक़सदु आहे? कीअं वधंदा, कीअं औरतूं वधंदियूं, कीअं मर्द खुटंदा? इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जंहिंखे तव्हां मुख़्तलिफ़ औक़ात में ॿुधो हूंदो। असांजे प्रोग्राम में बि साईं जन महिरबानी कंदा आहिनि, तशरीफ़ वठी ईंदा आहिनि। सभ खां पहिरीं त मां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। उन खां पोइ साईं जन जो तारुफ़ अव्हांजी ख़िदमत में पेश करियां। मोहतरम अल्लामा ज़हीर अहमद नईमी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अव्हांजी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। ऐं गॾोगॾु सुहारी सिंध जो हिकिड़ो भलो पुटु, सुहिणो पुटु, प्यारो पुटु, सुहिणे आवाज़ सां अल्लाह पाक उनखे नवाज़ियो आहे। असांजो नाज़, असांजी धरती, असांजी ॿोली, असांजी सक़ाफ़त, असांजी सूंहं, असांजी अम्मा। छो त अमड़ सां त रूह जा लेखा हूंदा न, नींहं जा जेके लाॻापा हूंदा आहिनि। त असांजी अम्मा हदीस ऐं क़ुरान में बि साबित आहे त असांजी पहिरीं अम्मा असांजी धरती आहे। अल्लाह पाक जेको आहे सो क़ुरान पाक में बि इन धरती जे लाइ फरमायो थो, मिनहा ख़लक़नाकुम, तव्हांखे इन मिटी में मां पैदा कयो आहे, वफ़ीहा नुईदुकुम, वरी तव्हांखे इन मिटी में मां मोटाईंदुसि, व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, वरी तव्हांखे इन माउ जी झोली मां कढंदुसि। असांजी असल मां असांजी धरती आहे। सो सुंवारी सिंध जो हिकिड़ो सुहिणो भलो पुटु असां वटि, तव्हां अॻे बि ॿुधो आहे, माशाअल्लाह सुहिणे आवाज़ जो मालिक अल्लाह पाक उनखे नवाज़ियो आहे। मोहतरम जनाब जावेद इक़बाल ताहिरी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अव्हांखे असां भलीकार चऊं था। अल्लाह पाक अव्हांजे आवाज़ में अञा वधीक बरकतूं था फरमाए। नाज़रीन, बिला ताख़ीर मां विच मां हायल नथो थियणु चाहियां वधीक वक़्तु। अचो, सभ खां पहिरीं असां पंहिंजे जावेद इक़बाल ताहिरी साहब खां, जग मशहूरु सना ख़ान, सुहिणी धरती जो सुहिणो आवाज़ु, सुंवारी सिंध जो, अचो त नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जावेद इक़बाल ताहिरी खां ॿुधूं।
मुस्तफ़ा जो शान 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 में सजो कुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सजो कुरान पत्थर उन्नते कलमा प्या पढ़ने वण बि सजदा साईं खे प्या कने पत्थर उन्नते कलमा प्या पढ़ने वण बि सजदा साईं खे प्या कने ककर छाओ कन ही शान शान में सजो कुरान ककर छाओ कन ही शान शान में सजो कुरान उन जी जोली चंडिया जुलियो सिजल थल भी आयो हलियो उन जी जोली चंडिया जुलियो सिजल थल भी आयो हलियो हुक्म मंज सब जहान शान में सजो कुरान हुक्म मंज ही जहान शान में सजो कुरान इश्क जी ज़री अची वञे मोहब्बती में लो मची वञे इश्क रसूल पाक जो ज़रड़ो मिली वञे शल चुमण जे लाइ संदस दरड़ो मिली वञे इन खां वधीक छा खपे गुलमू गरीब खे नंढड़ो मदीने पाक में गरड़ो मिली वञे इश्क जी ज़री अची वञे मोहब्बती में लो मची वञे पंहिंजो अण ॾिठो ईमान शान में सजो कुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सजो कुरान कर गुलाम सरवरा सना लिख सना तू कर पूरा पना कर गुलाम सरवरा सना लिख सना तू कर पूरा पना पोए बियण पूरो बयान शान में सजो कुरान साईं पोए भी अण पूरो बयान शान में सजो कुरान मुस्तफ़ा जो शान 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 में सजो कुरान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफ़ा जो शान 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 में सजो कुरान सुभान अल्लाह तमाम बेहतरीन अंदाज़ में मोहतरम जावेद इकबाल ताहिरी साहब सनाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण जी सआदत हासिल कई दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जावेद इकबाल ताहिरी साहब जी आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फ़रमाए सो नाज़रीन अचो त हाणे अल्लामा साहब जी तरफ़ रुजू करियूं ऐं अॼोके टॉपिक ते साईं जन सां गुफ़्तगू जो आगाज़ करियूं अल्लामा साहब सभ खां पहिरीं त इहा हदीस पाक पेश फ़रमायो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन छा इरशाद फ़रमायो त क़यामत जॾहिं वेझो ईंदी क़यामत जी निशाननि मंझां त मर्द खुटंदा औरतूं वधंदियूं छा फ़रमायो वियो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातम व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सभ खां पहिरां त मां ॿेहर शुक्रगुज़ार आहियां तव्हां वरी बहितरीन प्रोग्राम जो इंतिख़ाब कयो आहे क़यामत जी निशानियूं ऐं उन जे क़ुर्ब क़यामत
औरतुनि जी तादाद वधी वेंदी, माण्हुनि जी तादाद घटी वेंदी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, हदीस पाक जो मफ़हूम आहे त क़ुर्ब क़यामत कसरत रिजाल, माना औरत कसरत सां तव्हां जहिड़े पासे निहारंदव तव्हांखे मायूं नज़र ईंदियूं, ऐं मायूं बि अहिड़ियूं नज़र ईंदियूं जंहिंखे ॾिसण सां तव्हांजो ईमान ज़ाया थियण जो घणो ख़तरो हूंदो। हाणे मुसलमान मर्द ऐं मुसलमान औरत जो जेको रुतबो ऐं मक़ाम क़ुरान बयानु कयो आहे, कंहिं बि मज़हब में तव्हां हलिया वञो औरत खे उहो मक़ाम न मिलियो आहे जेको दीन इस्लाम में मिलियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दीन इस्लाम जेको मक़ाम औरत खे ॾिनो आहे, तव्हां ॾिसो ॿाहिरां दौरे जाहिलियत में औरत खे छा, जेको जंहिंजे घर औरत पैदा थींदी बची न्याणी, त उन्ही जे घर जे माना हुन पीउ खे शर्मसारी ईंदी, हू पंहिंजो ज़मानो ताना बि ॾींदो ऐं पाण बि परेशान थी वेंदो त मुंहिंजे घर में छो न्याणी पैदा थी। हुन न्याणीअनि खे दरगोर कयो वेंदो। दरगोर मां मुराद साईं माना हुननि खे ज़िंदा ज़मीन गोर माना क़बर कबर में विधो वेंदो, पूरियो वेंदो। ऐं हिन में हिकिड़े सहाबी रसूल जो किस्सो बि अचे थो त मां पंहिंजी न्याणी खे जॾहिं हुनमें विधो त हू मूंखे चए थी बाबा, उन महिल हू मुसलमान न हो, न मुसलमान, हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथ ते जॾहिं तौबा ताइब थी मुसलमान थियो तॾहिं हुन वाक़ियो ज़माने जाहिलियत में ईअं कयो। तॾहिं बाबा मूंखे न कर, मां कुझु न घुरंदी, माना अहिड़ो अंदाज़ मां बयानु कयो त हाणे 15 सदियनि ते बीठी जेकी हुज़ूर जी उम्मत जी औरत आहे, हुनखे सोचणु घुरिजे त मां हाणे 15 सदियनि पहिरां हुज़ूर असांजी इज़त खे काथां ज़मीन खां खणी आसमाननि ते रखे छॾियो। अॼु कंहिंजे घर में मां त क़दमनि में जन्नत आहे, ऐं कंहिंजी ज़ौजा जी सूरत में आहे त ज़िंदगी जो साथी आहे, भेण आहे त इज़त आहे। उहा न्याणी जंहिंजी पैदाइश खे गार सम्झियो वेंदो, क़ुरान पाक में बि इशारो ईंदो आहे त जॾहिं न्याणी पैदा थिए थी सॼो ॾींहुं हुनजो मुंहुं कारो थो रहे पियो। सो हाणे अर्ज़ु इहो आहे त उन महिल इहो त न्याणी पैदा थी त गार ज़माने में मां हिनखे वॾी थी करे कंहिं मर्द जे हवाले कंदुमि, यानी शादी कराईंदुमि, इहा हुनजे लाइ तोहमत गार हिकिड़ो ऐब सम्झो वेंदो। उन न्याणी खे महबूबनि एॾी इज़त ॾिनी जो जॾहिं न्याणी अम्मा फातिमा फरमाइनि त मां घर वेंदी हुअमि, मुंहिंजे इस्तक़बाल में महबूब थी बीहंदो। उहा न्याणी, उहा औरत जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे त उनखे मुड़ुसु समेत कुझु इलाइक़नि में साड़ियो वेंदो, उनखे वञी चयो वेंदो। ठीकु, उन घरवारी खे अल्लाह पाक इज़त इहा ॾिनी महबूबनि जे सदके में त मर्द जे लाइ फरमायो त अधु ईमान महफ़ूज़ थी वेंदो इन औरत सां। एॾी इज़त ॾिनी। उन खां पोइ जॾहिं माउ थिए थी त माउ थियण सां वरी अल्लाह एॾी इज़त ॾिए थो जो उनजे महबूब फरमाइनि था तुंहिंजे क़दमनि जे हेठां जन्नत आहे। बिल्कुलु, यानी जे माउ जे क़दमनि जी तिरी खे चुमियो, उन गोया खे जन्नत जी चौखट खे चुमियो। एॾो शरफ़ अता कयो कंहिंजे सदके, हुज़ूर जे क़दमनि जे सदके। ऐं मुआशिरे में चवनि था त जेका कम्युनिस्ट आहिनि हू औरत खे सम्झंदा हुया त अधु शैतान आहे। हुननि जे मज़हब में औरत खे अधु शैतान सम्झियो वेंदो त माण्हू ग़लती, माना माण्हू गुनाह जी तरफ़ माइल थिए थो। हुननि जी सोच जे मुताबिक़ त माण्हू जेको पंहिंजी फितरत खां हटंदो आहे त औरत जे करे घणो हटंदो आहे, गुमराही जो घणो। इन जे करे उन औरत खे देहरियत जेका आहे, कम्युनिज़म, उहो अधु शैतान करार थो ॾिए पियो। त पोइ हुज़ूर जे क़दमनि सां जॾहिं इहा उम्मत लॻी आहे त पोइ माउ जे क़दमनि में जन्नत अची वई, भेण जी इज़त थी वई घर में। त इन जे हिसाब सां पोइ क़ुर्ब क़यामत कसरत थी वेंदी। अॼु माहौल में ॾिसो हुज़ूर जो हर फ़रमान हक़ ऐं सच आहे, मुकमल ऐं अकमल आहे। फरमाया क़ुर्ब क़यामत औरतुनि जो घणियूं औरतूं थींदियूं, मर्द घटि हूंदा। हाणे असां बि निकिरूं था ॿाहिरि मुआशिरे में ॾिसूं, जहिड़े पासे ॾिसूं था औरतुनि जी वाग आहे। बाज़ार में वञूं त मर्द न नज़र ईंदा, औरतूं ईंदियूं। पंहिंजे घर जो सभु गाठ सामान हर शइ औरत जी हुक्मरानी जे हिसाब सां, दुनियावी हुक्मरानी। आख़िरत में त जेकी हुक्मरानी रब साईं क़ुरान में फ़ैसिलो कयो आहे त मक़ाम त मर्द जो आहे औरत जे। त इन हिसाब सां हाणे औरत अॼु असांजे मुआशिरे में हिकिड़ो कुझु अर्सा पहिरां औरत मार्च बि थियो, जंहिंमें मुंहिंजी जिस्म मुंहिंजी मर्ज़ी जा नारा हणी विया। तव्हां अंदाज़ो कयो, असां पंहिंजे घर में का बि शइ वठी ईंदा आहियूं इलेक्ट्रॉनिक, त हुन में हिकिड़ी किताबचो निकिरंदो आहे, जंहिंखे किताबचो चवंदा आहिनि, किताब जो बचो। हुन में लिखियलु हूंदो आहे त हिन खे हलाइण जो सॼो तरीक़ो छा आहे, हीउ कीअं हलबो, ऐं उन जे मुताबिक़ हलाईंदासीं त हू शइ हलंदी, हुन जे मुताबिक़ न हलंदी, हलाईंदासीं त कोन हलंदी। ईअं ई रब साईं इंसाननि खे दुनिया में मोकिलियो त सां गॾु पंहिंजो लारई बफ़ी किताब हुदल लिन्नास ही मोकिलियो आहे त इन खे तव्हां
पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ इन खां तव्हां पंहिंजो रस्तो वठियोसि। त अॼु माण्हू को बि हिन खे छॾे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारंदो त उहो सीधे राह ते कॾहिं बि न हले। अल्लामा साहब इन इंशाअल्लाह मौज़ू खे हितां ई जारी कंदासूं। कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। नाज़रीन पाबंद आहियूं वक़्त जा। इंशाअल्लाह तबारक तआला वक़्त जी पाबंदी असांखे दीन सेखारे थो। वक़्त जी पाबंदी सां सभु शयूं भलियूं थींदियूं आहिनि। इजो वापसि था वरूं असां। नंढिड़ो ब्रेक आहे। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट ऐं ज़बरदस्त तरफ़ गुफ़्तगू वञी रही आहे। बसि तव्हां केॾा न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं ज़बरदस्त मौज़ू अल्लामा साहब तमामु सुहिणे अंदाज़ में सम्झाए रहिया आहिनि। जी अल्लामा साहब, तव्हां फरमायो त जॾहिं को मोबाइल मार्केट में इंट्रोड्यूस थिए थो, लॉन्च थिए थो पियो, त उन जे दॿे में जॾहिं पैकिंग आहे त उन में कॉटन में जो किताबचो बि ईंदो आहे जंहिंमें सॼो मेथड लिखियलु हुजे थो। छा मुराद आहे हिन मां? छा पिया चवणु चाहियो था? हाणे उन में मुराद इहो की असांखे मोबाइल हथ में आहे त हुन ते ॻाढ़ो बटन आहे, असां दॿाईंदासीं त असांखे ख़बर आहे हिन जे दॿाइण सां कॉल कटिबी। यानी उन में तहरीर आहे त मोबाइल खे कीअं इस्तेमालु करिणो आहे, कीअं हुन में इहो आहे त बाबा ॻाढ़े बटण खे दॿाइण सां ॻाल्हि कटिबी आहे। ऐं असां जेकॾहिं चाहियूं त ॻाढ़ो बटण दॿाए कॉल अटेंड कयूं, ॻाल्हायूं, थींदो? न थींदो, कॾहिं न थींदो। पोइ ईअं ई असांखे ॻाढ़े बटन खे ख़बर आहे त हिन खां कॉल अटेंड थींदी, असां कॉल ॿुधी उन खे दॿाईंदासीं, न कटिबी। या हणंदासीं पोइ कटिबासीं, साए ते कटिबी आहे, अटेंड थींदी आहे, ॻाढ़े ते कटिबी। ईअं ई मैसेज करण जे लाइ मैसेज जो में वञिणो पवंदो, मैसेज में वञिणो पवंदो। जॾहिं मैसेज लिखंदासीं त असां ॻाढ़ो बटन हणंदासीं त मैसेज कोन वेंदो। त ईअं ई माना सॼो ई किताब जो उन मोबाइल खे ठाहिण वारी कंपनी इन मोबाइल जो इस्तेमालु यूज़ेज बि असांखे ॿुधायो आहे। इन खे इस्तेमालु करिणो आहे त हीअं कंदो त इहो सही रहंदो, जे हीअं न कंदो त हीअं सही कमु न कंदो। तव्हांजे कमु बि कोन ईंदो ही, तव्हां इन ते इस्तेमालु न कंदव। हिन जो हाणे क़ुरान करीम सॼी ज़ावियो माना मर्द ऐं औरत जो इस्लाम खां पोइ ज़ावियो बयानु कयो आहे त औरत जॾहिं हुज़ूर जो कलमो पढ़े मुसलमान थींदी त हुनखे पंहिंजी ज़िंदगी कहिड़े इख़्तियारात ऐं कहिड़ी हद में गुज़ारणी आहे, उहो सॼो ज़ावियो बयानु कयो आहे त औरत घर में लकाइण जी शइ आहे। हाणे मुफ़सिरीन फ़रमाइनि था त जिथे निसा जो ज़िक्र अचे थो न, हुते निसा में माना 70 पर्दा बि हुजनि त पोइ बि हुनजी ज़ाहिरी न थिए, हिन खे निसा चइबो आहे। त औरत जो नालो अची वियो त सम्झो हया अची वई। असांजे माशरे में औरत त पाण अॼुकल्ह माना हया जे लाइ पेश कये थी माण्हुनि खे त अॼु असां को गुनाह मां बचणो बि चाहे त नथो बची सघे, बेहयाई जे लाइ पाण खे ऑफर था कनि। त हू ऐं कलमो पढ़नि, हिकिड़ो कलमे सां तालुक़ु न हुजे, को बेदीन हुजे या दीन सां तालुक़ु न हुजे त ॿी ॻाल्हि आहे, हुननि जो हिसाब जेको ॿियो आहे। जेको माण्हू दायरे इस्लाम में दाख़िल थिए, हुज़ूर जो कलमो पढ़े, शरीयत में हुज़ूर जी सभ खां अहसन नमूनो हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला, हुज़ूर साईं जी शहज़ादी, फरमायो हिकु मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। ऐं अॼु जेकी बि असांजी हुज़ूर जी उम्मत जी न्याणियूं आहिनि, हुननि जी सीरत ते अमल कंदियूं त पोइ क़दमनि में जन्नत बि हूंदी, मां हूंदी त भेण हूंदी, घर जी इज़त बि हूंदी। ऐं हुननि जी सीरत खे छॾे पंहिंजी सीरत खे अपनाईंदा त ज़िंदगी जे लाइ त मुंहिंजी जेकी 40-50 साल ज़िंदगी आहे, ऐं हिन में मां हुक्मरानी बि कयां ऐं ठाठ बाट जी ज़िंदगी गुज़ारियां, माण्हू मुंहिंजा वाह वाह करनि, 40 साल 50 साल वाह वाह थींदी, हुन खां पोइ छा हशर थींदो। ऐं रब साईं क़यामत जे ॾींहुं सवाल न कंदो तुंहिंजो छा माना मक़ाम हो, मुंहिंजे महबूब जे क़दमनि जे सदके तुंहिंजो कहिड़ो मक़ाम थियो, तूं हुन मक़ाम खे माना पाण ते छा सम्झें, हुनजी अहमियत रखी, बक़ाया कई या न रखी, त माण्हू छा जवाबु ॾींदो। असांजे अॼु घर माशरे जे अंदरि माण्हू घर में आहिनि त औरत जी हुक्मरानी जो वॾो पेकर साल आहे। त हाणे घर में जेको बि कमु थींदो औरत जे चवण सां थींदो, ज़रूरु थींदो। हीअ हाणे शोहरा ऐं ज़ोजा आहे, ॿिन्हिनि जे मुशावरत सां सभु कुझु घर हलंदो, हिकिड़ो न मञंदो ॿियो मञंदो त घर न हली सघंदो मुशावरत सां। लेकिन जेकी हुज़ूर सल्लल्लाहु फ़ैसिले जो इख़्तियार माण्हू खे, मर्द खे आहे, त उहो पंहिंजो फ़ैसिलो जेको चवंदो, औरत खे हुन ते तस्लीम ख़म करणी आहे, हुनखे मञिणो आहे। पर हाकी शरीयत हिन जा तक़ाज़ा बि बयानु कया आहिनि, को अहिड़ा गैर शरी अमल हुजनि जिते अहिड़ा फ़ैसिला बि न हुजनि, हा, जो औरत जी तज़लील थिए, औरत जी इज़त ख़राब थिए, मतिलबु उन्हनि जी इज़त जो बि ख़्यालु करिणो आहे।
मगर ईअं न आहे जो औरत खे मर्द ते मुसलत कयो वञे, इहो बि इस्लाम खे गवारा न आहे। क़ुरान पाक में फरमायो रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द औरतुनि ते क़वाम यानी अफ़सरनि हुकुमराननि। त औरत खे हुकुमरान मर्द जे मथां क़ुरान न आहे कयो, बल्कि मर्द खे रिजालु क़व्वामून अलन निसा, यानी तव्हांजो घर हलण जे लाइ इहो ज़रूरी आहे त घर जे अंदरि हिकिड़ो हुकुमरान हुजे, बिल्कुलु हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे ओबे कयो वञे, जंहिंजो चयो वरितो वञे, उहो मर्द आहे। मर्द बिल्कुलु। अच्छा, इहो सिस्टम जीअं तव्हां ॿुधायो त किताब हूंदो आहे, हुन सां गॾु मोबाइल सां जो सॼो सिस्टम हुन में लिखियलु आहे, उन ते अमल कंदो त मोबाइल सही कमु कंदो, जे उन ते अमल न कंदो त मोबाइल सही कमु न कंदो। हाणे इंसान जी डायरेक्टरी जेका आहे उहा छा आहे? हुदल लिन्नास छा खे फरमायो वियो? हुदल लिन्नास माना क़ुरान तमामु माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। हिदायत इन हाणे डायरेक्टरी क़ुरान खे असां क़ुरान अज़ीम बि चवंदा आहियूं, क़ुरान हकीम बि चवंदा आहियूं। क़ुरान हकीम जीअं माण्हू को बीमार थी वेंदो आहे तबीब वटि वेंदो आहे, त क़ुरान जो हिकिड़ो नालो हकीम बि आहे, ही तबीब बि आहे। हिन खां केरु पंहिंजो तबीयत पंहिंजी परेशानी जो हल पुछंदो, ॿुधाईंदो बि। हिते हिकिड़ो आलिम दीन फरमाए थो, वॾी प्यारी ॻाल्हि करनि था, चवनि था अॼु असांखे माण्हुनि खे ऐं औरतुनि खे ॾिसो, सुबुह जा जॾहिं उथंदियूं चवंदियूं न्यूज़ पेपर ॾिसूं, कल्ह छा थियो आहे, माना सुभाणे छा थियो आहे, परी गुज़रनि वारे ॾींहुं छा थियो आहे। माना हू क़ुरान खे नथा पढ़नि जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत जी ख़बरूं ॾिए थो। यानी माज़ी बि ॿुधाए थो, हाल बि ॿुधाए थो, मुस्तक़बिल बि ॿुधाए। उन्ही खे छॾी हिकिड़े ॾींहं जी ख़बर वारे न्यूज़ पेपर खे पढ़नि था, हिकिड़े ॾींहं वारे। त इहो असांजो लम्हो फ़िक्रियो आहे त माना माण्हू हुदल लिन्नास सभिनी जे लाइ हिदायत आहे, जेको हिन खां वठंदो। ॾिसो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन, शिफ़ा बि आहे, जेको जहिड़े पासे में रहमत बि आहे, शिफ़ा बि आहे ईमान वारनि जे लाइ, ऐं जेको हिन ते अमल जी कोशिशि कंदो। सिर्फ़ु हिन खे सुबुह अॼु खां तव्हां 15-20 साल ॾिसो, अॻु में असांजा वॾा हूंदा फजर जी नमाज़ पढ़ी अची घर में क़ुरान पढ़ंदा हुआ। अॼु असांजे घर में क़ुरान जेको गुलाफ में लिहाफ़ में वेठल सालनि खां पिया ऐं बारी चढ़ी पई आहे, त क़ुरान बददुआऊं न कंदा हूंदा त मां कंहिंजे घर में मुसलमाननि केरनि। ही क़ुरान बि गवाही ॾींदो क़यामत जे ॾींहुं, जेतिरो हिन सां वर्ताव कयो हूंदो उहो ॿुधाईंदुसि, पंहिंजे रब जे आॾो पेश थींदो। त असांखे खपे त माना औरतूं जेको क़ुर्बे क़यामत पंहिंजियूं निशानियूं पाण खे हिन दीन में लाहिनि थियूं, त हुननि खे ज़रूरी आहे त हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा पंहिंजी सीरत, इन जी सीरत खे अपनाइण जी कोशिशि कनि, हिन जे घर जी लोंडी थियनि। वाह, त पोइ ॾिसो पंहिंजो मज़ो ज़िंदगी गुज़ारनि जो, तव्हांजे घर में बरकत थींदी। अॼु असांजे मुआशिरे में निकाह थिए थो, 10 ॾींहं खां पोइ तलाक जा नौबत अची वेंदा आहिनि। छो? फरमाइनि था त जॾहिं तव्हां माना निकाह जो इरादो कयो आहे त तव्हां सभु कमु उहा शुरू कया आहिनि जेका अल्लाह ऐं उनजे रसूल जे ख़िलाफ़। 7 ॾींहं अॻु में असांजे घर गाना हलंदा आहिनि जेका इस्लाम जे ज़रिए ख़िलाफ़ डांस थींदा आहिनि। पोइ अहिड़े हिसाब मां जॾहिं असां न्याणी खे रुख़्सत कंदासीं, उन टाइम असांखे क़ुरान यादि ईंदो, क़ुरान मथे ते रखंदासीं। छा क़ुरान एतिरा ॾींहं 7 ॾींहं असां गाना वॼाया, सभु उहो कमु कयो जंहिं अल्लाह ऐं उनजे रसूल खे नाराज़ कयो। अॼु न्याणी खे मोकिलियूं था त क़ुरान यादि अची वियो, पोइ इहा घर कीअं वसंदा जंहिंमें हिकिड़े लम्हे बि असां क़ुरान जी तिलावत न कई आहे, रब खां फ़रियाद न कई आहे त मुंहिंजी न्याणी जो घर वसे। पर न्याणी बि पंहिंजे घर मां वञण खां अॻु में इहा सोचंदी आहे त बसि मां मुंहिंजी हुकमरान थींदी, मां जीअं चवंदी तीअं थींदो, न त मां पंहिंजे घर अची वेंदी। माना हाणे न्याणी असांजे घर पैदा थिए थी त उनखे इस्लामी मुआशिरे जी तालीम नथी ॾेई सघे। मॉडर्न स्कूलनि लैंग्वेज इंग्लिश उहा पढ़ाइण जी तरजीह आहे, इन करे त हू दीन इस्लाम खे सम्झे नथी, पढ़ियल न आहे, त इन करे पंहिंजे घर वञी हू हुकमरानी चाहे थी, मुआशिरे में हुकमरानी चाहे थी। त मुआशिरे में हुकमरानी इन करे चाहे थी त हुनखे दीन इस्लाम जी तालीमात घर वारनि माउ पीउ न ॾिनी आहे, जंहिंजो सुवालु सख़्ती सां क़यामत जे ॾींहुं पुछियो वेंदो। अल्लामा साहब कंहिं ख़ूब फरमायो, आदमी का जिस्म क्या है जिसमें नाज़ा है यहाँ, एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान, खून का गारा बनाया ईंट जिसमें हड्डियाँ, चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां, और मौत की पुरजोर आंधी जब इसे टकराएगी तो ये इमारत टूट कर फिर खाक में मिल जाएगी। इन्हें सब की ख़बर आहे, इहो हुस्न चंद ॾींहंनि जो आहे, जवानी
चंद ॾींहंनि जी आहे, इन जवानी जे नशे में अची पंहिंजी आख़िरत बर्बादु न करियो। हाणे मुंहिंजो सुवालु तव्हां खां इहो आहे त औरत खे बणजणु, संवरजणु, सिंगारजण जो हुकुम छा आहे? कंहिंजे लाइ सिंगार करे सघे थी, कंहिंजे लाइ नाहे करिणो? छो त अॼु जी औरत या मतिलबु को नाराज़ न थिए त ॿाहिरि निकिरण जे लाइ त पूरा जेतिरा उन वटि हरबान सभु इस्तेमालु करे थी, ताकी मां हीअं निकिरां त माण्हू जी नज़र ईअं टिक टिकी ॿधी करे मूंखे ॾिसनि त वाह छा हुस्न आहे। जेकॾहिं माण्हू ॾिसणु छॾे ॾियनि, माण्हू ॾिसणु छॾे ॾियनि त औरत सिंगार कंहिंजे लाइ कंदी? माण्हू ॾिसणु शुरू कयो, औरत सिंगार करणु शुरू कयो। हाणे इहो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ख़ुशबू लॻाइणु, आम नामहरम या अणवाक़िफ़ उन्हनि जे लाइ सिंगारजणु, ख़ूबसूरत बनाइणु पंहिंजो पाण खे, इन जी इस्लाम इजाज़त ॾिए थो? या सिर्फ़ु पंहिंजे मर्द जे लाइ? हाणे हालत इहा थी थिए जॾहिं मर्द पहुचे थो त अलाए छा खे थो ॾिसे घर में, ॿाहिरि वारा ॾिसनि था त हूर जो बचो ॾिसनि था। इहो छा आहे? इस्लाम छा थो चए इन जे बारे में? इस्लाम माना हाणे ज़ोजा खे इहो मक़ाम ॾिनो आहे त तोखे ख़ूबसूरत ज़ीनत संवरनो तुंहिंजे पंहिंजे माना ख़ामन जे लाइ आहे। ख़ामन जे लाइ तयारु थींदी, उन खे अजर मिलंदो, सवाब मिलंदो, नेकियूं मिलंदियूं। कंहिं ॿाहिरि जे लाइ हू तयारु थींदी त हुनखे गुनाह मिलंदो, अज़ाब थींदो। असांजे हाणे मुआशिरे में लम्हे फ़िक्रिया ॾिसो तव्हां त जॾहिं माना कंहिं अॼु शॉपिंग ते वञिणो आहे, माण्हू पंहिंजे घर मोटियो आहे त हाणे ज़ोजा चयो त बाबा अॼु शॉपिंग ते वञिणो आहे। शॉपिंग जे लाइ हाणे चयो थो, पोइ माण्हू मर्द चए पियो त ठीकु आहे तयारु थियो, बसि हलूं था। तयारु कराए पंहिंजे माना बाइक जे पोयां विहारे पंहिंजे घर जो जनाज़ो त पाण कढे थो। न को माना लिहाफ़ आहे, न को अबायो आहे, न कुझु आहे, तयारु कराए पाण चए थो त बसि तयारु थियो, कावड़ थो करे, छो थो ॾिस। ऐं तूं तयारी त कराई इन जे करे आहे न, जेकॾहिं तोखे माण्हुनि खे ॾेखारणी न हुई त तुंहिंजे निकाब हणाया, सुर्खी नज़र ई न अचे, चश्मो पातल हुजे हुनजा खस। हाणे जॾहिं आईब्रोस लॻे थी, उनमें कजल पाइजनि था, इहे सुर्खी लॻे थी, त पोइ जॾहिं सुर्खी हणणी आहे त पोइ नक जेकॾहिं ढकणो आहे त पोइ सुर्खी केरु ॾिसंदो? जेकॾहिं अखियुनि में इहे सभु कजल ऐं फलाणा टीरा हणनि ऐं जे कारो चश्मो पातो त नज़र न ईंदो। जेकॾहिं का औरत कारो चश्मो पाए, नकाब लॻाए अथनि, मथां न पाए, त पोइ नेल पॉलिश कहिड़े माना मतिलबु रखे थी? मेहंदी पोइ छाजो मतिलबु रखे थी? कजल छाजो मतिलबु थो रखे? लिपस्टिक जॾहिं अचे वियो नक ते नकाब, अखियुनि ते कारो चश्मो, हथनि ते दस्तानो, पोइ त ज़रूरत ई न आहे न अहिड़े सिंगारजण जी। पर इन मां माज़रत सां जेकॾहिं चश्मो बि न आहे पाइणो, नकाब बि न आहे लॻाइणो, दस्ताना बि न आहिनि पाइणा, त पोइ त ज़ीनत चवंदी, पोइ कंहिंखे ॾेखारण जे लाइ आहे? ॾिसो थोरो नियत ते गौर कजे त उन औरत जी नियत छा आहे। जेकॾहिं को कावड़ करे त माज़रत सां, त असां तव्हांखे नथा चऊं तव्हां सिंगार न कयो, तव्हां बुरा थी घुमो, सफ़ाई कोचा न। मतिलबु इहो त अहिड़ो इख़्तियार करणु जो हर माण्हू जे मारे तवजो थिए। इस्लाम छा थो चए इन जे बारे में त औरत ख़ुशबू लॻाए करे ॿाहिरि वञे, जो कंहिंजी नज़र न बि पई आहे त ख़ुशबू ॾिसी करे यार वाह जो ख़ुशबू केरु आहे, यार न ॾिसण वारो बि गौर सां ॾिसंदो। छा इहा इस्लाम इजाज़त ॾिए थो इन शइ जी? औरत जे लाइ त सख़्तु शरीयत में सख़्ती सां मना आहे त हू पहिरें नंबर ते को हार सिंगार पंहिंजे मर्द खां सवाइ कंहिंजे लाइ न कंदी। यानी तयारु थियण जी इजाज़त आहे, पर बिल्कुलु तयारु थिए। हुनखे ख़बर, हुज़ूर साईं फरमाइनि था त जॾहिं हुनखे ख़बर आहे मुंहिंजे शोहर जे अचण जो टाइम थियो आहे, हू ख़ूब तयारु थिए त अचण वारो मुंहिंजो मर्द मूंखे ॾिसी ख़ुशि थी वञे। त पोइ जॾहिं इहो अमल पिटका शुरू था थी वञनि साईं, हा पहुतो न आहे, हे कमु रहियल आहे, हेतिरा पैसा ॾियणा आहिनि, हीअ शइ खुटी पई आहे, सिंगार खुटिया पिया आहिनि, अटो खुटिया, उहो वीचारो अॻे सॼे ॾींहं जा टेंशन परेशानियूं खणी घर पहुतो आहे। ईअं थींदो कॾहिं मानी अॻियां रखी, हाणे ख़बर आहे जो वात मानी में मसरूफ़ आहे, ॻाल्हाईंदो न, कनि त हिन जा फारे कनि, बसि पोइ इहो रेडियो पाकिस्तान शुरू थो थी वञे। त हिन में माज़रत सां असांजी भेणूं बि कावड़ कंदियूं आहिनि त बसि ही असां मर्दनि खे बि खपे हू न ॾिसनि। मर्द न बि ॾिसंदा त तव्हां त पंहिंजो हक़ु गुनाहगारी जो अदा करे छॾियो आहे न। मर्द ॾिसंदो त हू तव्हांजी वजह खां गुनाहगार थींदो। इहे इन ॻाल्हि खे थोरो कॉन्सेप्ट में रखियोसि त तव्हां इहो अमल न करे अचो आहे त मर्द बि न ॾिसे आहे तव्हांखे। तव्हां शुरूआत तव्हां कई आहे, गुनाहगार में हाणे तव्हां ॿई थी विया आहियो। त इन जे करे माना शरीयत में पंहिंजे मर्द जे लाइ हार सिंगार हर कुझु करे। ऐं ख़ुशबू जे मुतालिक़ औरत जेकी पंहिंजी ख़ुशबू हणे थी, हिन जी
रिवायतनि में अचे थो त जेसि ताईं माना हुन जी को ख़ुशबू ग़ैर महरम ॿुधंदो त माना सिंघंदो त हू जन्नत खां एतिरी परे थी वेंदी, हू जन्नत जी ख़ुशबू बि न सिंघ सघंदी, एतिरो अलाह साईं हुनखे परे कंदो। त हीअ त बाक़ी औरत जे हार सिंगार जी ॻाल्हि आहे। ऐं औरत जी जेकी आवाज़ आहे हुन जो आला हज़रत खां कंहिं पुछियो, आला हज़रत खां फरमायो त औरत नात पढ़ सकती है, नात पढ़ी सघे थी? आला हज़रत फरमायो त नात हू सम्झंदी मां नात पढ़ां, हुनजी आवाज़ ग़ैर महरम ॿुधनि ॿाहिरि, त हू सम्झंदी त मूंखे नात पढ़ण जो सवाबु मिलंदो, हुनखे नात पढ़ण जो गुनाह मिलंदो। माना नात पढ़ण जो गुनाह न, आवाज़ ग़ैर मर्द ताईं पहुचण, आवाज़ माना हुनजी आवाज़ ग़ैर मर्द जे कन में पई त हू हुनखे गुनाहगार आहे। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। असां जो था वापसि वञूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां नसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी यानी औरतूं वधी वेंदियूं, मर्द घटिजी वेंदा। इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां अलामा साहिब सां गुफ़्तगू जो सिलसिलो वरी उतां ई शुरू करियूं था जितां छॾियोसीं। जी अलामा साहिब, औरतूं वधी वेंदियूं, मर्द खुटंदा, इन मां छा मुराद आहे? हिन मां औरतूं वधी वेंदियूं, मर्द घटंदा, हिन मां मुराद इहो आहे त माना क़ुर्ब क़यामत औरत ऐं औरत जी माउ, औरत जेको मर्द हूंदो हुनजी हिकु मर्द ते हिकु माना घरवारी, हिकु घरवारी 50 औरतूं फ़ोक़ियत कंदियूं। माना हिकिड़ो मर्द हूंदो, हुनजी जेकी ज़ोजा आहे, ज़ोजा हुनजी माउ, हुनजी भेणूं, हुन जूं फुफियूं, हुन जूं चाचियूं, अहिड़े हिसाब सां माना 50 औरतूं हिक ते फ़ोक़ियत कंदियूं। ऐं हिन जो हल मुआशिरे जो, हाणे असांजे मुआशिरे में सभ खां वधीक तव्हां हदीस पाक खणी ॾिसो त कहिड़ो बि सहाबी अहिड़ो न आहे जंहिं माना 2 खां वधीक शादियूं न कयूं। असांजे मुआशिरे में हिन खे ऐब सम्झियो थो वञे। असांजे मुआशिरे में को माण्हू ॻाल्हाए थो त मां ॿी शादी कयां थो, त हुनखे माना जेको पहिरों घर आहे हू बि ख़तमु थियण जे क़रीब अचे थो। त हीअ इन्ही जे करे त असां दीन इस्लाम जी तालीम नथा वठूं। दीन इस्लाम जी तालीम जंहिं घर में हूंदी, जंहिं धीउ खे हूंदी, जंहिं भेण खे हूंदी, हू हिन खे सम्झंदी त हीअ इस्लाम जी ज़रूरत आहे, त हिन खे ॿिए शादी करणी हुई, टी करणी हुई। हाणे मिसाल जे तौर ते अलामा साहिब, जेकॾहिं का औरत आहे उनजो मुड़ुसु मरी वञे, माना जेका औरत पंहिंजे मुड़ुस खे ॿिए निकाह ते एतिराज़ करे थी या रोके थी पई, त हुनखे थोरो सिर्फ़ु चंद लम्हनि लाइ सोचणु घुरिजे। बिल्कुलु उहा औरत आहे जंहिंजो निकाह न थियो आहे। मर्द जेके बि आहिनि, हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे, असां हिकिड़ो तस्वरती ख़ाको पेश कयूं, हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जिते सभिनी मर्दनि शादियूं करे छॾियूं आहिनि। कुझु औरतूं बची वियूं आहिनि जंहिंखे निकाह करण लाइ को मर्द न आहे। उन औरत जी ख़्वाहिश छा हूंदी त इन न मज़ा कंहिं हिकिड़े सां ॿियो निकाह करे या सॼी उमिरि अकेली गुज़ारे। ख़्वाहिश हूंदी मां निकाह कयां, पर जेकी निकाह में आहिनि हुननि जी ख़्वाहिश हूंदी हिननि जो न थिए। हाणे मूंखे ॿुधायो, जेकॾहिं इन औरत जो निकाह थी थो वञे ऐं ॿी औरत वेठी आहे वीचारी इंतज़ार में, निकाह न थियो आहे, या कंहिं औरत जो मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे, बेवा आहे, त उहा औरत सां निकाह जेकॾहिं कोई मर्द न करे त उन जा ज़रिया मुआश, उन जूं ज़रूरियात ज़िंदगी कीअं पूरी थींदी? रस्ता त 2 आहिनि, या त गुमराही फैलिजे, गुमराही तो ग़लति रस्तो वठे, ग़लति रस्तो, इहो ई मुआशिरो, इहे ई तव्हांजा मर्द। ग़लति रस्ते ते जेकॾहिं उहा औरत हलंदी त इहे तव्हांजा ई मर्द गुमराह थींदा न, ॿियो केरु ईंदो? भला जिन त न ईंदा, बिल्कुलु तव्हांजो ई मर्द गुमराह थींदो ऐं ग़लति रस्ते ते वेंदो। तव्हां चवंदो त मुंहिंजो छो करे ॿियो करे, आख़िर उहो बि त कंहिंजो त मर्द हूंदो जेको ॿियो निकाह कंदो। बिल्कुलु। तंहिंजे करे जॾहिं अलाह तबारक व तआला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी आहे त ॿिए निकाह जी इहो रिवाज पवणु घुरिजे या न करणु घुरिजे। माना हीअ हाणे शादीअनि जे मुतलिक़ असांजी भेणूं माऊं हिन ते एतिराज़ कंदियूं आहिनि त छो ॿी शादी कई वञे। ई एतिराज़ हुननि जो माना दीन इस्लाम ते उंगली खणनि आहे। त केरु असांखे चवे त असां बाबा शादी खे ऐब सम्झूं था, त माना हू शरीयत जो इनकार करनि था। शरीयत जॾहिं इजाज़त ॾिनी आहे, पोइ शरीयत खे सम्झी हुननि खे खपे आहे त इजाज़त ॾियनि आहे। इजाज़त न ॾियो आहे तव्हां, हिकिड़ी शादी आहे, पोइ तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे तव्हांजो मुड़ुसु ॿियो इख़लाक़ियात खां ॿियो पासे न वेंदो आहे, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? माना जॾहिं हुनखे शादी जी इजाज़त हूंदी, ॿी शादी कंदो या टी कंदो, जेतिरो अलाह साईं हुनखे ताक़त ॾिनी आहे उन जे हिसाब सां, त पोइ हू मुआशिरे जी बुराई खां बचंदो ऐं तव्हांजे साम्हूं हूंदो।
तव्हां हिकिड़ी शादी तव्हां सां ई आहे त तव्हांखे टाइम ॾेई हुन खां पोइ 24 कलाकनि मां 15 कलाक 20 कलाक किथे आहे तव्हांखे ख़बर त न आहे। बुराई में हू वञे थो, शादी जो चए थो तव्हां इजाज़त नथा ॾियो त हिन जो गुनाहगार। हिकु मर्द ते जॾहिं 50 औरत थी वेंदी ऐं निकाह बि हिकिड़ो करे त ॿियूं औरतूं छा कंदियूं? आख़िर ज़ाहिर आहे अंडरस्टूड आहे इहा गुमराही फैलिबी। इन जो वाहिद हल इहो ई वञी बीहंदो त औरत मर्द जे निकाह ते एतिराज़ न करे ऐं निकाह वधनि। तव्हांखे जेकॾहिं परसेंटेज खे घटाइणो आहे त पोइ तव्हांखे निकाह खे तरजीह ॾियणी पवंदी। निकाह गुमराही खे ख़तमु कयो, निकाह खे तरजीह ॾियो। गुमराही तॾहिं ई ख़तमु थींदी जॾहिं निकाह थींदा। औरतुनि जी तादाद मर्दनि जे हिसाबनि सां गॾु थींदी। भली हिकिड़े मर्द मां 4 औरतूं अचनि या 3 अचनि निकाह में, हुन खां पोइ औरतुनि जी तादाद घटि थींदी त पोइ बुराई बि मुआशिरे मां ख़तमु थींदी। जेसि ताईं इजाज़त न मिलंदी, औरत पंहिंजो हुकूक इस्तेमालु करे त मां शादी जी इजाज़त नथी ॾियां, पोइ हिन मां त बुराई वधंदी, ॿियो मुआशिरे में तबाही थींदी, पंहिंजो घर बि ख़राबु थींदो। त मुआशिरे में इहो दीन इस्लाम खे साम्हूं रखी असांखे सोचणु घुरिजे त दीन इस्लाम शरीयत जंहिं चीज़ जी इजाज़त ॾिनी आहे उन ते असांखे अमल करणु घुरिजे। अलामा साहिब, मिसाल जे तौर ते कोई पंहिंजे मर्द खे या ॿार खे इन जे करे न छॾे घर खां ॿाहिरि त बाबा ॿाहिरि एक्सीडेंट थियनि था, ॿाहिरि जेको आहे सो फुरलुट लॻी पई आहे त न निकिरो ॿाहिरि, त छा इहो मसइले जो हल आहे जो निकिरणु न ॾियो, या इहो मसइले जो हल आहे त बाबा एहतियात सां निकिरो? मोटरसाइकिल हलायो था, हेलमेट पाओ, ठीकु आहे, तव्हां वञो था, तव्हां वटि एहतियातनि पंहिंजो जेकॾहिं सुनत आहे हथियार खणणु, किथे अहिड़ो मसइलो थिए थो त जान छॾाइण जे लाइ फायर करे पाण खे जान छॾायो, या ईअं आहे त जेकॾहिं को फुर करे थो त उनखे ॾेई जान छॾायो, सिर खां मथे न ॾेई छॾियो जेका बि फुर करे थो। एहतियाती तदाबीर इख़्तियार करे निकिरणु ॾींदो या निकिरण ते पाबंदी विझंदो? निकाह इख़्तियार कराए पोइ उनजे जेके उनजा साइड इफेक्ट्स आहिनि उनखे ख़तमु करण जी कोशिशि कंदो या निकाह ई ख़तमु कंदो? छा करणु घुरिजे? निकाह ई ख़तमु कंदा। साइड इफेक्ट खे हर शइ जो साइड इफेक्ट ख़तमु करिणो आहे न। बीमारी आहे, हुन में हिकिड़ी मेडिसन इस्तेमालु कयूं था, हू मेडिसन साइड इफेक्ट करे थी त असां ॿी मेडिसन इस्तेमालु कंदा या छॾे ॾींदा। पहाज वारो सिस्टम थिए थो त औरत खे तकलीफ़ थिए थी त मूंखे हक़ न ॾींदो, त हाणे हक़ वठण जो रस्तो ठाहियो, न की ॿी औरत जे लाइ रुकावट बणिजो त उनखे। बिल्कुलु, हू पंहिंजो नसीबु आणंदी। हीअ असांजी सोच आहे त हीअ ईंदी, मूंखां वधीक फ़ोक़ियत हुनखे मिलंदी, सभु कुझु हुन जे नाले ते थी वेंदो, मां ईअं। हीअ असांजी सोच आहे। उन जे अचण सां तव्हांजो रिज़्क बि वधंदो, घर जा मामला बि वधंदा, वधीक ख़ुशहाली ईंदी। जे असां सोचियूं त न सोची, जेसि ताईं सोच पंहिंजी क्लियर ऐं परफेक्ट न कंदासीं दीन इस्लाम जे मुतालिक़, तेसि ताईं मसइलो को बि हल न थींदो। आख़िरी हल हिते ई निकिरंदो त माण्हू 3 शादियूं 2 शादियूं जेतिरियूं 4 खां अंदरि करणु चाहे ओके शादियूं करणु घुरिजे, ऐं इजाज़त घरारनि जी बि हुजे, ख़ुशी राज़ी हुजे, ताकी मुआशिरे में बुराई बि ख़तमु थिए, तमामु मामलात हल थियनि। माना ईअं खणी चइजे त न वॾो थिए त आंगुर न कटिजे। बिल्कुलु, हा, न खे कटिजे, आंगुर खे न कटिजे। आंगुर खे जॾहिं मुआशिरे में औरतुनि जो तादाद वधे थो त उनजो हल कटिजे, न की इहो नौज़ बिल्लाह औरतुनि खे पैदाइश ते पाबंदी विझो। जीअं अॼुकल्ह पाड़ेसी मुल्क में हालत इहा लॻी पई आहे त जीअं ई ॿारु पेट में अचे थो उन टेस्ट कराइनि था। बिल्कुलु टेस्ट कराइनि था, नियाणी आहे त ॿारु किराए था छॾनि पिया। इहो मसइले जो हल न आहे। इहो त गुनाह आहे, सरज़द गुनाह आहे, सिधो सिधो, जंहिंखे माना मज़ीद असां गुनाहनि जी दलदल में फसी था वञूं। माना जेकॾहिं उन में ॿार में साह पइजी वियो, हाणे इहो ॿारु किराइण शरीयत छा थी चए? क़त्ल जे ज़ुमरे में ईंदो न ईंदो? क़त्ल जे ज़ुमरे में। जॾहिं ॿार में साह अची वियो आहे हुन खां पोइ क़त्ल जे ज़ुमरे में आहे। यानी इहा नियाणी जो ॿारु पेट मां किराइण, त इहो सोचे करे तादाद अॻे वधी वई आहे औरतुनि जी, हाणे तादाद वधे थी पई, त उहो ॿारु ॼमण खां रोकणु यानी बाक़ाइदा क़त्ल, उहो डॉक्टर बि क़त्ल जो मुक़दमे जो हक़दार आहे, उहा औरत बि, उहो मर्द बि जंहिं जंहिं ॿारु किरायो आहे। माना इहो नाजाइज़ आहे, शरन बि गुनाह आहे, बिल्कुलु सख़्ती सां। ठीकु आहे, हाणे उहा पैदा थी वई, तव्हां जूं नियाणियूं आहिनि, 8 नियाणियूं घर में वेठियूं आहिनि, ॿिए निकाह ते पाबंदी आहे, औरतूं विधियूं वेठियूं आहिनि, 8 नियाणियुनि जे मथे में अछा वार पइजी विया आहिनि, तव्हांजी दिलि छा थी चए पई त इन्हनि जो निकाह थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे? मर्दनि जी तादाद, जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमायो त क़यामत जे वेझो अचण सां मर्दनि जी तादाद घटिजी वेंदी, औरतूं वधी वेंदियूं, हल छा आहे? तव्हां छा था चओ पिया, छा थियणु घुरिजे? हल मर्दनि जी तादाद तॾहिं त औरतुनि जी तादाद बराबरि थींदी, निकाह थींदा त पोइ उन खां पोइ हुज़ूर फरमाइनि कुर्बे क़यामत औरतुनि जी तादाद वधंदी, त पोइ औरतूं जेको माण्हू हूंदो हू पंहिंजे निकाह में वठे
ईअं औरतुनि जी तादाद खे पूरो करियो वञे ताकी हाणे फ़ोकियत जे हिसाब सां जीअं पहिरां तव्हां ॻाल्हि कई त माना हिकु मर्द ते 50-50 औरतुनि जी फ़ोकियत हूंदी। हाणे हिते 50 वारी त ॻाल्हि न आहे, बाक़ी जेकी शरीयत इस्लामिया इजाज़त ॾिनी आहे त हेतिरियूं शादियूं माण्हू करी सघे थो, हुन शादियुनि जे हिसाब सां इजाज़त हुजणु खपे। ऐं मुआशिरे मां इहा ई सभ खां वधीक हल आहे त बुराई ऐं सभु सिस्टम सही थींदो ऐं बुराई ख़तमु थींदी। माशाल्लाह तमामु बहितरीनु। अल्लामा ज़हीर अहमद नईमी साहब तमामु प्यारे अंदाज़ में तव्हां अॼोके मौज़ू खे निभायो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां ते असां सभिनी ते रहम करम फरमाए ऐं अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अव्हांजी महिरबानी। अव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। मोहतरम जावेद इक़बाल ताहिरी साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। असांजे इन प्रोग्राम अॼोके प्रोग्राम में ज़रूरु ॾिसो न, ज़रूरु न आहे त तव्हां असांजी हर ॻाल्हि असांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो, पर जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे अल्लाह तबारक व तआला जी, उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुताहरा जी, त पोइ तव्हांखे पसंदि अचे या न अचे तव्हांखे तस्लीम करिणो पवंदो। असांजी का ज़ाती ॻाल्हि, असांजी का ज़ाती राय अव्हांखे जेकॾहिं पसंदि न आहे आई या सम्झ में न आहे आई त तव्हां उहा ॻाल्हि असांजे यूट्यूब चैनल ते अचो, सिंध TV HD इस्लामिक लिखी उन ते सब्सक्राइब करे उते तव्हां असांजे अॼोके प्रोग्राम जे हेठां कमेंट बॉक्स में लिखो असांखे हीअ शइ सम्झ में न आई आहे, इन जी वज़ाहत घुरिजे थी। इंशाअल्लाह तबारक व तआला असां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में अव्हांजी उहा राय, अव्हांजो उहो इबहाम, अव्हांजा उहे सवालात, अव्हांजा ख़दशात, तहफ़ुज़ात उलमा जा ॾाढो रखंदासीं। वरी उनजो को न को हल क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में अव्हांजे ॾाढो पेश कयो वेंदो। ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे बि तव्हां फॉलो करियो, लाइक करियो ऐं असांजे प्रोग्रामनि खे तव्हां शेयर करियो। जेकॾहिं प्रोग्राम खे वणियो आहे शेयर करियो, तव्हांखे इंशाअल्लाह तबारक व तआला नेकी मिलंदी। छो त तव्हां प्रोग्राम शेयर नथा कयो बल्कि क़ुरान ऐं हदीस जो पैगाम शेयर था कयो। क़ुरान ऐं हदीस जे प्रोग्राम खे शेयर करण सां तव्हांखे अजर अल्लाह तबारक व तआला पंहिंजी शान मूजिबि अता फ़रमाईंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला साॻियो वक़्तु सुभाणे सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। अव्हां सां मुलाक़ात सुभाणे इंशाअल्लाह जी अल्लाह पाक चाहियो त नज़रनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। दिल बरायुस दर तुझे ते निहार मूडे ने रखणी, तू साबज़ादो सुपरी आऊं नसूरो नो करे, बेहद कयां बंदगी साईं हथ बदी हाज़ुर, छिनी की न छड़ी दस दोस्तावा जो दर, मुतमेर जी नज़र मलाए पिरी पंहिंजो, दिल बरायुस दर तुझे ते निहार मूडे नेण खणी, दिल बरायुस दर तुझे ते निहार मूडे नेण खणी, निहार मूडे नेण खणी, अल्लाह निहार मूडे नेण खणी, सोणल आयुस दर तुझे ते निहार मूडे नेण खणी, इश्क तुझे जी लगिया कानी, बिरिया बदन क्यों मुझो फानी, बिरिया बदन क्यों मुझो फानी, इश्क ते आतिश डोहे बराबर, अते इश्क दता होत खेरा, आतिश साड़े कख ते कनेरा, तेरा इश्क साड़े दिल जेरा, आतिश नू पानी बुझावे, दसो इश्क दा दारू केड़ा, ओ गुलाम फरीदा ओ पीर फरीदा, उथे कख नहीं रेंदा, जिथे इश्क ने ला लिया डेरा, इश्क इश्क तुझे जी लगिया कानी, बिरिया बदन क्यों मुझो फानी,
कावड़ छॾे ॾे मुंहिंजा जानी कावड़ छॾे ॾे मुंहिंजा जानी मुअड़ो वरायो मुर्क खणी मुअड़ो वरायो मुर्क खणी दिल बर आयुस दर तुंहिंजे ते निहार मूंडे नेण खणी फट फटिया हिन फिराक तुंहिंजे की न छुटन ता मरहम मुंहिंजे की न छुटन ता मरहम मुंहिंजे दवा त दिल बर हथ आ तुंहिंजे दवा त दिल बर हथ आ तुंहिंजे पूरा कंदे मुर्क खणी पूरा कंदे मुर्क खणी दिल बर आयुस दर तुंहिंजे ते निहार मूंडे नेण खणी बोल बदलिया मूं जो तो सां दरड़ो छॾे सही मूल नवे सां तोड़े दिकड़े दौड़े खां दड़ियां तेॾे नाते मुफ़्त विकां दड़ियां तेॾे बांदियां दी मैं बांदड़ियां ओ तेॾे दर्दे कुतियां नाल अदब बोल बदलिया मूं जो तो सां दरड़ो छॾे सही मूल नवे सां तूं मिलियो ऐं हिकिड़ो मूं सां तूं मिलियो ऐं हिकिड़ो मूं सां ॾिनम दुनिया के तर्क खणी ॾिनम दुनिया के तर्क खणी दिल बर आयुस दर तुंहिंजे ते निहार मूंडे नेण खणी सोणल आयुस सिक तुंहिंजीअ में निहार मूंडे नैण खणी रोशनीअ जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।